हैदराबाद में मोटरसाइकिल ठाहिण वारी कंपनी अल्टस हुंडा पारां रोड सेफ्टी एजुकेशन प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। सिटी गेट ते मुनक़िद कयल प्रोग्राम में अल्टस हुंडा जे इंजीनियर कलीमुल्ला शेख, एसओ ट्रैफिक अनवर रायपोटो, रोटरी क्लब जी फौजिया समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त शहरनि में मुफ़्त हेलमेट तक़सीम कया विया। रोड ट्रैफिक एक्सीडेंट जो होते हैं उसके हवाले से रोड सेफ्टी एक प्रोजेक्ट रखा है, जिसमें हम आवाम को जो है जो हेड इंजरीज होती हैं, जो ब्रेन इंजरीज होती है, उसकी वजह से जो डेथ होती है वो ज़्यादा कॉमन होती है हाईवेज़ की वजह से या ब्रेकर्स की वजह से जो होते हैं एक्सीडेंट्स, उसकी वजह से बचने के लिए हमने उनको फ्री ऑफ कॉस्ट हेलमेट डिस्ट्रीब्यूट किए। बेसिकली इहा नीड हुई छो जो रोड सेफ्टी तव्हां ॾिसो जीअं जीअं हैदराबाद जी ट्रैफिक जेका आहे कुझु मैसी थी थींदी वञे, मुश्किल थी थींदी वञे, त माण्हुनि खे जेको आहे रोड सेफ्टी जे हवाले सां हेलमेट्स पाइणु खपनि। हिननि सभिनी शयुनि जे हवाले सां जेको उन्हनि खे इंफॉर्मेशन ॾियण इलाही ज़रूरी आहे। ॿार जेके स्कूल वञनि था उन्हनि जी उमिरि नंढी आहे, घर ना निकिरनि था, उन्हनि खे हेलमेट न आहे, पोइ उन असां इन लाइ हलाया त नंढो ॿार आहे, मासूम आहे, पंहिंजे बचाव लाइ करे। प्रोग्राम में शिरकत कंदड़नि जो चवणो हो त शहरनि खे घुर्जे त मोटरसाइकिल हलाइण वक़्तु हेलमेट जो इस्तेमालु लाज़मी कनि, छो त हेलमेट जे इस्तेमाल सां हादसे जी सूरत में नुक़सान घटि थींदो। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।